अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था स्प्रिंग रोल्स। उन जे लाइ ही बॉइल थियल ऐं श्रेड थियल चिकन आहे तक़रीबन 1.5 पा ऐं ही सब्जियूं आहिनि कटियल। ही सावा बसर ऐं ही गजरूं ऐं शिमला मिर्च ऐं ही बंद गोभी ऐं मूं सनी सनी चॉप कई आहे। तव्हां चाहियो त इनखे थोरो स्ट्रिप्स में बि पटियूं डिघियूं कटे सघो था। 1 टेबल स्पून सोया सॉस आहे, 1 टीस्पून कारा मिर्च आहिनि पीठल ऐं 1/2 टीस्पून लूणु घटि इन लाइ खयों आहे छो त सोया सॉस बि आहे उन में, उहो बि नमकीन हूंदो आहे ऐं चिकन में ऑलरेडी लूणु पियल आहे। आज हम स्प्रिंग रोल्स बना रहे, उसके लिए तकरीबन ये 1.5 पा उबला हुआ और श्रेड किया हुआ चिकन है, हरी प्याज कटी हुई और ये गाजर और शिमला मिर्च है और बंद गोभी है। ये मैंने चॉप कर दी है, लेकिन आप चाहें तो स्ट्रिप्स में लंबी पट्टियों में काट सकते हैं। 1 टेबल स्पून सोया सॉस है, 1 टीस्पून काली मिर्चें और ये आधा टीस्पून नमक है। चिकन में ऑलरेडी नमक है, उबालते हुए डाला था और सोया सॉस भी नमकीन है, इसलिए ये नमक थोड़ा कम लिया है। और इसमें ये मैंने 2-3 टेबल स्पून ऑयल गरम करके फ्राइंग पैन में रखा है। ये मूं 2-3 टेबल स्पून तकरीबन तेल आहे जेको मूं गरम करे रखियो आहे। सभिनी खां पहिरियों असां हिन में फ्राई कंदासीं सब्जियूं मूं वटि घणियूं आहिनि छो त मूंखे हिन मां कुझु फ्राइड राइस भी ठाहिणा आहिनि, उन में भी विझंदसि, इन लाइ मां थोरियूं बचाए थी छॾियां। ठीकु आहे, तो ही सभिनी खां पहिरियों असां हिन में सब्जियां मेरे पास ज़्यादा हैं क्योंकि मुझे चाइनीज़ राइस फ्राइड राइस भी बनाने, उसके लिए मैंने थोड़ी सब्ज़ी बचा ली है। इसको थोड़ा सा हम फ्राई करेंगे तेज़ आंच पे जल्दी। ठीक है, तेज़ बाहि ते जल्दी असां हिननि खे थोरो पचाईंदासीं त जीअं थोड़ी सॉफ्ट थियनि। हमेशा ज़्यादातर तो जब रमज़ान आता है इफ्तारी के लिए बनाते, ज़्यादा एहतमाम के मैं ख़िलाफ़ होती हूँ, लेकिन ज़ाहिर है कि बच्चे सारा दिन जब भूखे रहते हैं तो थोड़ा बहुत तो करना ही होता है। जब हमारे घर में ज़्यादातर एक टाइम खाना बनता है रमज़ान में, क्योंकि इफ्तारी में जो कुछ बनता है वही सहरी में ज़्यादातर खाया जाता है। असां घणो करे या त रोज़नि में इफ्तारी ठाहींदा आहियूं, पोइ उन में काफ़ी सारी शयूं, या न त पोइ डायरेक्ट मानी, डबल खफ़ो न कंदा आहियूं त भई इफ्तारी बि ठाहियो पोइ मानी बि ठाहियो, छो त इहो एतिरो खाईंदो केरु। असांजे घर में घटि खाधो वेंदो आहे, तंहिंजे करे असां घणो इतमामु न कंदा आहियूं। त जेको कुझु राति जो पचंदो आहे उहो ई रोज़े ते खाधो वेंदो आहे। वधि में वधि असां कोई ॿार अगरि मानी खाए या चांवर त उहो ठाहींदा आहियूं, न त मोस्टली उहे ई शयूं हूंदियूं आहिनि। हीअ असांजी गजरूं ऐं शिमला मिर्च फ्राई पिया थियनि, इन सां गॾु असां विझंदासीं बंद गोभी। कटियल बंद गोभी आहे, हिनखे बि तेज़ बाहि ते हल्को फ्राई कंदासीं, घणो न। छो त अगर हल्की बाहि ते हिननि खे पचाइबो त ही सब्जियूं पानी भी कढी सघनि थियूं। इसको अगर हम हल्की आंच पे पकाएंगे तो इनका पानी भी निकल सकता है और ये सारी जो है गीली हो जाएंगी, सौगी हो जाएंगी, तो इसके रोल अच्छे नहीं बनेंगे। ठीक है, गोभी के भी हल्को ही असां फ्राई कयोसीं। हाणे असां हिन में विझंदासीं चिकन, जम चुका है डब्बे में क्योंकि सुबह से उबाल के रखा था फ्रिज में। ठीक है, तो ही चिकन हिन में पइजी वियो, इनखे मिक्स कंदासीं। इसको थोड़ी देर पकाना होता है, ज़्यादा गलाना नहीं होता, हल्को ही पचाईंदा आहियूं जीअं हिन में थोड़ी तरियल जी खुशबू अची वञे, सब्जियूं हल्कियूं सॉफ्ट थियनि। बाक़ी त जॾहिं रोल जेके आहिनि तरबा त ही उन्हनि सां गॾु ई ॻरी वेंदियूं। ऑयल आप देख सकते हैं कि फ्राइंग पैन में न होने के बराबर है, इतना थोड़ा सा डालना है। ठीक है, इसके साथ हम डालेंगे इसमें कुछ हरी प्याज, कुछ हरा इसका हिस्सा डाला है मैंने और कुछ सफ़ेद। ठीक है, ये सारी सब्जियां ऑलमोस्ट थी वही रेडी। चिकन
असां हाणे हिन में विझंदासीं कारा मिर्च ऐं लूण। इसमें नमक और काली मिर्च डालेंगे। इसको बहुत अच्छी तरह से मिक्स करना है। साथ में सोया सॉस भी। ठीक है, इनमें सोया सॉस भी गॾु विझीसीं, कारा मिर्च ऐं लूण। इनखे थोरो असां तेज़ बाहि ते जल्दी जल्दी मिलाईंदासीं त जीअं इहे तयारु थी वञे। नमक मिर्च इसमें जब अच्छी तरह मिक्स हो जाए तो हम इसकी आग बंद कर देंगे। तो ही असांजो फिलिंग जेका है रोल जी, स्प्रिंग रोल जी, वो रेडी है। स्प्रिंग रोल की फिलिंग तैयार है। इसकी आग मैंने बंद कर दी है। इसको अब हम इतनी देर छोड़ देंगे कि ये ठंडा हो जाए। इतना गरम गरम तेज़ गरम हम नहीं भर सकते। उसको अभी पंखा चला के ये रख लूँगी ताकि ये अच्छी तरह से ठंडा हो जाए। थधो करे पोइ विझबो। हिनखे पखो हलाए मां थोड़ी देर रखां थी त जीअं ही जल्दी थधो थिए त असां रोल जी फिलिंग शुरू कयूं। हाणे जेसिताईं असांजो जेका फिलिंग आहे, चिकन जो मसालो आहे, वो थधो थिए तेसिताईं असां ही ठाहियूं था लई। ये थोड़ी सी आटे की लई बना लेते हैं हम। रेगुलर आटा है मेरे पास, 2 बड़े चम्मच इसमें और थोड़ा सा पानी इसमें डाला है। इसको मिक्स करेंगे ताकि रोल को बंद करने के काम आए। ठीक है, ये अटो ऐं पानी उन में मिलाए तो आम अटो जैसा असां मानी पचाईंदा आहियूं, पर हिन में अञा थोड़े पानी ज़रूरत आहे। वो थोड़ो पानी हिन में विझी लई ठाहे मां रखां थी त जीअं असां जंहिं महिल रोल ठाहियूं त उन्हनि खे बंदि करण जो इहो कमु ईंदो। हीउ मसालो थधो थी वियो आहे। फिलिंग जेका ठाही आहे असां रोल जे लाइ, ऐं हीअ रोल जूं पटियूं जेके आहिनि इहे रेडीमेड आहिनि मां वटि। छो त असां पाण घर में अगरि अहिड़ियूं फाइन परफेक्ट पटियूं ठाहियूं ॾाढो टाइम थो लॻे ऐं हर कंहिंखां ठहंदी बि कोन। इन जे करे असां हमेशह रोल ठाहिण जे लाइ पटियूं ॿाहिरां वठंदा आहियूं। हाणे सभिनी खां पहिरियों असां हिकिड़े हिन में फिलिंग विझंदासीं। हिकिड़ो रोल मां तव्हांजे साम्हूं ठाहियां थी। ज़ाहिर आहे ॿिया सभई ईअं ई ठहंदा, त तव्हां ठाहे सघो था पाण। ऐं मूंखे उमेदु आहे त इहा रेसिपी तव्हांखे वणंदी ऐं ट्राई कजो, ज़रूरु ठाहियो ऐं जेको बि तव्हांजो रिज़ल्ट अचे उहो मूंखे ज़रूरु ॿुधायो। हाणे हींअर मुंहिंजो हिकिड़ो हथु आहे, तंहिंजे करे मां हिकिड़े हथ सां कमु कयां थी, पर ज़ाहिर हथ में जॾहिं कैमरा न हूंदी त ॿिन्ही हथनि सां कमु कबो। अच्छा, हिन खे पहिरियों असां हिकिड़ो तहु हीअं रोल कंदासीं। ॾिसो, पोइ कंदासीं हिनखे पासनि खां रोल। हीअं हिन में ही सॼो सिक्योर थी वेंदो। असां हिनखे ॿिन्ही हथनि जी मदद सां ॾाढो फाइन जेको आहे तरीक़े सां दॿाए जो रोल ठाहींदासीं। अच्छा, हिनखे रोल करण जा 2 तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त इहो जेको मां कयां पई, हीउ ॾिसो, हिनखे असां हणंदासीं मैदे जी लई, सील थी वियो। कंहिं बि पासे खां हिन मां भाॼी नज़र कोन पई अचे। ऐं ॿियो मां तव्हांखे तरीक़ो ॾेखारियां थी। ॿियो रोल ॾिसो, उन में असां हीअं सिधो विधोसीं मसालो, हीअ कॉर्नर टू कॉर्नर था रखूं। ठीकु आहे, असां हिनखे पहिरियों पासनि खां बंदि कंदासीं, पोइ मथां जे लिफ़ाफ़े वांगुरु। पर हाणे मुंहिंजो हिकिड़ो हथु आहे, इन लाइ थोरा ही वेकरा रोल पिया ठहनि, पर जॾहिं ॿिन्ही हथनि सां कमु कंदो त थोरो टाइट ऐं थोरा सोढ़ा ठहंदा। हिनखे ॾिसो, हिनखे फोल्ड कंदा वञो ऐं आख़िर में हिन जी जेका चुंब आहे, नोक आहे, इन ते तव्हां थोरी लई हणो। लई तव्हां आम अटे मां बि ठाहे सघो था, मैदे मां बि ठाहे सघो था। ठीकु आहे, हीउ बंदि थी वियो। हीउ असांजो ॿियो रोल बि जेको आहे रेडी आहे। हिकिड़े खे असां ईअं सिधो सिधो रोल खे कयो आहे, वेढ़ियो आहे, ॿिए खे असां ही पॉइंटेड करे वेढ़ियो आहे। ईअं इहे सॼा रोल ठही वेंदा। सो उमेदु आहे त हीअ तव्हांखे रेसिपी वणंदी। ट्राई कजो, जॾहिं बि ठाहियो मूंखे मोट ज़रूरु ॾियो ऐं हमेशह खाधो प्यार सां पचायो। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे। पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजे कम सां प्यारु कयो। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, कंहिं ॿी रेसिपी सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह वाही।